तव्हां दाई आयो छा मसलो आयो तव्हांजो हथ में इहो लेटर आहे छा जो मसलो आहे तारीफ़ अदा मुंहिंजो मसलो आहे इहो जो मां पाण उस्ताद आहियां बेसिक एजुकेशन कम्यूनिटी स्कूल पहिरियों हुयासीं वफ़ाक़ तरफ़ां पोइ वरी असां सिंध गवर्नमेंट असांजी ज़िम कयो आहे असां स्कूलनि में असांजो मुंहिंजो स्कूल आहे मोहम्मद सूमर कोसो उते मां पढ़ाए रहियो आहियां उते नंढनि ॿारनि खे दर्सी किताब पढ़ाए रहियो आहियां सो कॾहिं बि ईअं असां सां ज़ुल्म न थियो आहे जेको टीओ आयो आहे मोहम्मद सफ़र खोसो असांजे ज़ुल्म आज़ार में ॿार ॾिनई त असांखे 10,000 ॾियो असांजो 3 महीननि में पघार ईंदो आहे असां 3 महीननि जो पघार असांखे 10,000 हिन खे ॾियूं त असांजे लाइ 15,000 में घरु हलंदो असां मां इन जे लाइ दानी आयो आहियां त मूं महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे जेकॾहिं इंसाफ़ न थियो आहे त मां कंहिं जाइ ते पाण खे साड़े छॾींदुसि उनजो ज़िम्मेवार टीओ मेल मोहम्मद सफ़र हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे मुंहिंजो मुतालबो आहे त मूंखे इंसाफ़ खपे जेकॾहिं इहो असां सां इहो ज़ुल्म न थिए जो बाज़ार खोले छॾिया रिश्वत जा ज़ालिम टीओ आहे जेको हिनखे अहसासु कोन्हे ऐं सफ़ा असली मां चयो रुपयो बि आहे त उहो बि खसे थो वठे चए थो मूंखे ॾियो इहो पैसा बि मूंखे ॾियो असां छो हिनखे ॾियूं असांजो 25,000 पघार आहे 25,000 मां असां 15,000 में घरु हलंदो असां आला अमलदारनि खे चऊं था त हे टीओ असांखे न खपे हिनखे फौरन गिरफ़्तार कयो वञे हिनखे इहो असांखे हटायूं